हुन खां सवाइ कहिड़ियूं ईदूं ईद तूं त अचण वारी आहीं, पर मुंहिंजो सनम मूंखां परे आहे। मां कीअं ईद जी ख़ुशी मल्हाईंदुमि? मां त उन ॾींहुं पंहिंजी हसरत सॼी ज़िंदगी जे ख़ुशियुनि खे ख़ाक करे छॾियो हो। जॾहिं हुन ते पहिरीं नज़र पई हुई, हाणे हुनजी जुदाई जे ग़म मुंहिंजे अंदर में एतिरो त गहर अची कयो आहे जो मुंहिंजो वजूदु ख़ुशी जी माना ई विसारे वेठो आहे। हुन खां सवाइ कहिड़ियूं ईदूं जिन खां पंहिंजा सनम जुदा हुजनि, उहे हुन जुदाई जो मातम मल्हाइनि या ईद। मां अॻी ईद ते निमाज़ खां बाद हुनजे शहर हिनखे ईद मुबारक ॾियणु वियो हुअमि, पर हाणे उमेद बि ख़तमु थी वियूं आहिनि। ईद जे ॾींहुं सभु ख़ुशि हूंदा आहिनि, मुंहिंजा भाइर, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा रिश्तेदार सभु गॾिजी ईद मल्हाईंदा आहिनि। पर जॾहिं हुनजी नज़र मूं ते पवंदी आहे त मां मेरनि कपिड़नि में घर जी कुंड में उदास वेठो हूंदुमि। जॾहिं हू मूंखां पुछंदा आहिनि, यार तोखे छा थी वियो आहे, छो उदास आहीं? त मूं वटि हुननि खे पंहिंजी दिलि जी अज़ियत ॿुधाइण जा लफ़्ज़ न हूंदा आहिनि। असांजो कहिड़ियूं ईदूं, असांजो त वजूद ई हिन दुनिया मां ख़तमु थी वियो आहे। असां त हाणे हिन दुनिया में ज़िंदा लाश आहियूं। असांजो जीअण त हाणे बसि उमेदनि ते आहे त काश कॾहिं हू असांजी तक़दीर थी वञे।